अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्न हाज़ा लहुवल क़ससुल हक़्क़ वमा मिन इलाहिन इल्लल्लाह व इन्नल्लाह लहुवल अज़ीज़ुल हकीम फ़इन तवल्लव फ़इन्नल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन क़ुल या अहलल किताबि तआलौ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्लाह सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्लाह व ला नुश्रिक बिही शैअन व ला यत्तखिज़ बअदुना बअदन अरबाबन मिन दूनिल्लाह फ़इन तवल्लव फ़क़ूलू अशहदू बिअन्ना मुस्लिमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल काफ़ी आयतुनि खां वठी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मसइले खे अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो आहे। यकीनन अव्हांखे यादि हूंदो त ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला अनमोल तरीक़े सां पैदा फरमायो, बिना पीउ जे, सिर्फ़ु माउ जे पेटां। पोइ उन दौर जे माण्हुनि इहो अनमोल अंदाज़ अल्लाह ताला जे ज़ात जो ॾिसी करे शक में वहम में मुब्तला थी विया त नऊज़ बिल्लाह बिना मुड़ुस जे ॿार त माईअ खे पैदा थी ई नथो सघे, पोइ जे थियो आहे त अल्लाह ताला जो ॿारु आहे। नऊज़ बिल्लाह चयूं अल्लाह ताला जो पुटु आहे। हिकिड़ा हिन मुग़ालते में विया, हिकिड़नि चयो त न न न न सिधो सो ख़ुदि ख़ुदा आहे। इहे बि ग़लति विया। टिनि वरी हीअं चयो त न अल्लाह जी ज़ात वाक़ई वहदहू ला शरीक आहे। हे जो बिना पीउ जे पैदा थियो आहे न, अवल नंबर जी ज़ात अल्लाह जी, ॿिए नंबर ते ही। या खणी हीअं उन औरत जो दर्जो बि निरालो आहे जंहिं बिना मुड़ुस जे इहो ॿारु ॼणियो आहे, त पोइ ॿिए नंबर ते ख़ुदाईअ जो हक़दार ॼण त उहा औरत। पोइ ही ॿारु जेको बिना पीउ जे पैदा थियो आहे, उहे बि ग़लति विया। हाणे हिननि गुज़िरियल समूरनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे सम्झाइण जे लाइ दलाइल बयान कया वक़्फ़े वक़्फ़े सां त बाबा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु बि कोन्हे नऊज़ बिल्लाह, ख़ुदि ख़ुदा बि कोन्हे नऊज़ बिल्लाह, टिनि मां टियों, टे ख़ुदा टिनि मां टियों ईअं बि कोन्हे को नऊज़ बिल्लाह। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं वक़्फ़े वक़्फ़े सां ॿुधाए करे मदीने आलिया में जेके यहूदी रहंदड़ हुआ, जेके नसरानी रहंदड़ हुआ, उन्हनि खे इहा ख़बर ॾिनी वई त तव्हां जंहिं अक़ीदे ते कारबंद आहियो न, इहो तव्हांजे वॾड़नि जो मुंड खां ई ख़राबु आहे, ग़लति आहे। क़ुर अचो त तव्हांखे ॿुधायां, क़ुर चवे थो त उहो ग़लति आहे। तव्हां कीअं था चओ त हवा अबाउना लक़दमून, असां पंहिंजे अबे ॾाॾे वारे तरीक़े ते वेंदासीं? कीअं था चओ? तव्हांजा अबा ॾाॾा जेकॾहिं ग़लति हुजनि त बि उनखे चवण ते वेंदव। भाई कम से कम पंहिंजे अक़ीदे खे क़ुर पाक सां भेचो त सही। हिननि गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहा ख़ुलासो उन्हनि जो इहो अल्लाह ताला उन्हनि खे सम्झाइण जे लाइ पे दलील ॾिना। ईसा अलैहिस्सलाम जे पंहिंजे तक़रीरुनि खे ख़ुदि क़ुर पाक बयानु कयो। ईसा अलैहिस्सलाम चवे पियो, बाबा मां अल्लाह ताला जे तरफ़ खां पैगंबर बणिजी आयो आहियां, मूंखे अल्लाह ताला नबी बनायो आहे, मुंहिंजे मथां इंजील नाज़िल थियो आहे, मूंखे अल्लाह ताला मौजिज़ा ॾिना आहिनि, मां मुर्दनि खे ज़िंदा कंदो आहियां, अंधे खे सॼो कंदो आहियां ऐं कोड़ जे मरीज़ खे शिफ़ा ॾींदो आहियां अल्लाह जे हुकुम सां। मुंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे। मथां चओ त ख़ुदा आहे, सभु ख़ुदा जे तरफ़ खां थींदो आहे। त बि उन दौर जे माण्हुनि चयो त न, अल्लाह ताला हिननि समूरनि गुज़िरियल आयतुनि में उहे दलील ॾिना। पोइ इन्हनि दलीलनि खां पोइ अल्लाह ताला
मोबाइल जो हिकिड़ो मसइले जो हल सभिनी इख़्तिलाफ़नि फ़सादनि झगड़नि खां बचण जो हिकिड़ो तरीक़ेकार बयानु फरमायो। सोना नबी नथा इहे मञनि न भला, पोइ हिकिड़ो विच जो तरीक़ो अख़्तियार कर। चवे न अचो बाबा हिकिड़े मैदान में अचूं था, तव्हां बि पंहिंजे औलाद खे पंहिंजे घर वारनि खे वठी अचो, मां मोहम्मद अरबी बि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि अचां थो, पंहिंजे औलाद पंहिंजे घर वारनि खे वठी थो अचां। मैदान में बीह करे सचे ख़ुदा खां दुआ था घुरूं, पोइ दुआ में चऊं था इहे लफ़्ज़, अल्लाह जेको कूड़ो आहे हुनखे तबाह कर। अचो ईअं था कयूं। तव्हां जेकॾहिं सच ते हक़ ते आहियो, इहा दुआ घुरो मूंसां गॾिजी, मां बि घुरां थो। पोइ ज़ाहिर आहे जेको ग़लति हूंदो हुनखे सज़ा मिलंदी, पर उन दौर जे यहूदनि भॼी पासो कयो त न न न न ईअं कंदासीं त कस लॻंदी। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। हिन तक़रीबन सूरत आल इमरान जे ॿिनि टिनि रुकुनि जो ख़ुलासो मां अॼु मुख़्तसिर लफ़्ज़नि में बयानु करे छॾियो, त जीअं उहे दोस्त बि सम्झी वञनि जेके विच में न हुया। हाणे अॼोकियूं आयतूं जॾहिं तिलावत कबियूं त उन्हनि खे हाणे दिमाग़ में ॻाल्हि वेहे थी त अॼोकियुनि आयतुनि में अलाह ताला छा चयो आहे, ज़रा तवजो जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन हाज़ा लहुवल क़ससुल हक़। सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे अल्लाह ताला फरमायो, सोना नबी इहा हक़ ऐं सच जी चिटी ॻाल्हि आहे जेका असां तोखे ॿुधाए छॾी। कहिड़ी? त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा बि कोन्हे, ख़ुदा जो पुटु बि कोन्हे, टिनि मां टियों बि कोन्हे। अल्लाह ताला जो बानो आहे, बिना पीउ जे पैदा थियो आहे। अल्लाह ताला जो कारनामो आहे, इहो जीअं चाहे तीअं करे सघे थो, हक़ीक़ी ख़ालिक ऐं मालिक आहे। इहा ॻाल्हि हक़ आहे, सच आहे, जेका तो ताईं सोना नबी पहुचाई आहे। वमा मिन इलाहिन इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे। इहा ॻाल्हि हक़ आहे। हे ईसा खे ख़ुदा कीअं था चवनि? नऊज़ बिल्लाह, कीअं था ख़ुदा जो पुटु चवनि? अल्लाह ताला त लम यलिद व लम यूलद ज़ात आहे, न हू पाण खे मां ॼायो आहे, न हुन मां कोई पैदा थियो आहे। अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु कोन्हे। इहा ॻाल्हि हक़ ऐं सच जी आहे। बाक़ी ॼण त सम्झण जे लाइ सवाल पैदा पियो थिए त या इलाहुल आलमीन, गुस्ताखी माफ़, अहिड़ा कारनामा तव्हां भला दुनिया में ज़ाहिर छो कया जो माण्हुनि खे ख़दशा पैदा थिया? अहिड़ा कारनामा ई ज़ाहिर न कयो आहे त माण्हुनि खे ख़दशा बि पैदा न थियनि। हिकिड़ो इंसानी फितरत जे मुताबिक़त सां सवाल पैदा थियो। अहिड़ा ख़दशा ई न हुजनि हा त नबियनि जी एतिरी मुखालिफ़त न थिए हा, ईसा अलैहिस्सलाम खे माण्हू ख़ुदा न सम्झनि। अल्लाह तबारक व तआला उन जो थोरनि लफ़्ज़नि में अहिड़ो जवाबु ॾिनो, अक़ुल वारनि जे लाइ काफ़ी आहे। फरमाई, वइन अल्लाह लहुवल अज़ीज़ुल हकीम, मां तव्हांखे फ़साद में धिकणु नथो चाहियां, तव्हांखे इख़्तिलाफ़ात में मुब्तला थियणु नथो चाहियां, तव्हांखे मां अल्लाह पंहिंजो मुनकिर बनाइणु नथो चाहियां। जॾहिं त तव्हांजी नाफ़रमानी मूंखे पसंदि बि कोन्हे, तव्हांजो इख़्तिलाफ़ मूंखे पसंदि बि कोन्हे, मुंहिंजे नबियनि जे मुक़ाबले में अचो इहो बि पसंदि कोन्हे, पोइ बि मां अहिड़ा कारनामा जो ज़ाहिर कयां थो, पंहिंजी कुदरत ॾेखारियां थो। कचे ज़हन जा माण्हू ख़राब थी था वञनि, उन्हनि मां उन्हनि जो अक़ीदो ख़राब थो थी वञे, त पोइ सम्झी छॾियो इहे सभु मुंहिंजूं अहिड़ियूं राज़नि वारियूं हिकमतूं आहिनि जेके तव्हां मुंहिंजे राज़नि जी हिकमतुनि खे ॼाण जेतिरी अक़ुल ऐं तालीम में नथा रखो। वइन अल्लाह लहुवल अज़ीज़ुल हकीम, अल्लाह ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। ज़रूरी न आहे अल्लाह से फरमाए थो त मां तव्हांखे पंहिंजूं हिकमतूं बि ॿुधायां। जंहिं दौर में माण्हू जंहिं उरूज ते पहुतल हूंदा आहिनि, उन उरूज खे टोड़ण जे लाइ मां को न को कारनामो ॾेखारींदो आहियां। ऐं अल्लाह ताला अहिड़ा कारनामा ॾेखारिया, बिल्कुलु अहिड़ा कारनामा ॾेखारिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे दौर में ख़ानदानी शाही पग, दौलत जो उरूजो, शेरो शाहिदे जो उरूजो, तालीम जेको पढ़ाए पियो उहो सभिनी खां मथे उॾामे पियो। अल्लाह ताला उन दौर में हुज़ूर सलातो वसलाम जन खे अहिड़े घर मां पैदा फरमायो जंहिं घर में कोई पढ़ियल कोन हो बज़ाहिर। ऐं हिकिड़ो अणपढ़ियो ॿार, अल्लाह से मूंखे कमी पेशी माफ़ फरमाए, अणपढ़ियो ॿार उनखे एॾी वॾी तालीम ॾेई करे दुनिया में उजागर कयो जो शाइरनि खे बि ॿुड़ी, अदीबनि खे बि ॿुड़ी, वॾनि वॾनि ज़हीननि अकुलमंदनि खे बि ॿुड़ी, सभिनी खे ज़ीरो करे उन यतीम ॿार खे जेको दुनिया में हिकु ॾींहुं बि कोन पढ़ियो उनखे ईअं उभारे करे दुनिया खे लाजवाब करे छॾियईं। कारनामो आहे। अल्लाह ताला पंहिंजा कारनामा अहिड़े अहिड़े दौर में ॾेखारींदो आयो आहे। ईसा अलैहिस्सलाम खे उन दौर में पैदा फरमाई जंहिं दौर में शाही उरूज हो, ऐं उन दौर में यूनान जो उरूज हो, तिब, इलाज,
हर मर्ज़ जो अहिड़े अंदाज़ में कंदा जो उन ज़माने में जेतिरो उरूज हो अॼु बि एतिरो उरूज न आहे, साइंस जो दौर आहे तोड़े। हर मर्ज़ खे सुञाणींदा। असां वटि अल्ट्रासाउंड वारियूं मशीनूं बि एतिरो असांजे अंदर खे कोन थियूं ज़ाहिर करे सघनि। ॿुधाइनि था चंद ॾींहंनि खां पोइ औरतुनि खे त तोखे पुटु ॼमंदो, पर ॼमी छोकिरी। हे ॾिसो असां वटि अल्ट्रासाउंड जो कमाल। उन दौर जे यूनान जा जेके माण्हू तबीब हुआ एॾा चालाक होशियार हुआ, नफ़्ज़ ते हथु रखी ॿुधाईंदा त तूं नारगियूं खाधियूं आहिनि जंहिंजे करे तुंहिंजी तबियत ख़राबु आहे। ओ भाई, तबियत ख़राबु हुजणु त तोखे सम्झ में आयो नारगियूं किथां अथई? एॾा माहिर आहे। अल्लाह ताला उन्हनि यूनान जे माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि पइजी वई त सवाल ई नथो पैदा थी सघे जेसीं ताईं मर्द जो नुतफ़ो औरत जे नुतफ़े सां टच नथो थिए तेसिताईं ॿार न थींदो, न थींदो। अल्लाह ताला करे ॾेखारियो, उन जे यूनान खे ॿुड़ी ॾेई छॾी। चलो इहो हिकिड़ो ॿिए पासे वेंदासीं हलिया। अल्लाह ताला ॼण त हिननि लफ़्ज़नि जो इन सवाल जो जवाबु ॾिनो त मां पंहिंजी कुदरत ख़ुदाबंदीअ खे ज़ाहिर करण जे लाइ जेके बि कारनामा रखंदो आहियां उन में मुंहिंजूं हज़ार हिकमतूं रखियल हूंदियूं आहिनि। मुंहिंजूं हिकमतूं तव्हां इंसान सम्झी सघो हूंदी खोपड़ीअ वारा त ज़रूरी कोन्हे। तंहिंजे करे इहो सवाल न कयो, जवाबु ॾेई छॾियईं इन्नल्लाह लहुल अज़ीज़ुल हकीम। पंहिंजे कारनामनि खे पैदा करण में अल्लाह ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। बसि इहो अक़ीदो रखो। इन अक़ीदे ऐं ईमान खे क़ुरान पाक पहिरियां लफ़्ज़नि में बयानु करे छॾियो त अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। अल्लाह जा बाना उहे आहिनि, क़ुरान हिदायत उन्हनि खे ॾींदो जेके ग़ैब ते ईमान रखंदा। इहो आहे ग़ैब। असांखे ख़बर न आहे अल्लाह ताला छो पैदा कयो ईसा अलैहिस्सलाम खे बिना पीउ जे, पर क़ुरान चवे थो ॾिठो बि कोन्हे, ॿुधो बि कोन्हे। क़ुरान चवे थो, अकुल बि कोन थो मञे। अॼोके दौर में बि काई माई बिना मुड़ुस जे ॿार कोन ॼणे सघंदी। अकुल असांजो बि कोन थो मञे। क़ुरान चवे थो, असां हुन ज़माने में बि कोन हुआसीं, ॿुधोसीं बि कोन, ॾिठोसीं बि कोन। क़ुरान चवे थो लिखियो पियो असांजो ईमान आहे, कोन ॾिठोसीं। इहो गुझ आहे, बसि नथो सम्झ में अचे। मञोसीं त अल्लाह सचो, क़ुरान बि सचो, क़ुरान जी ॻाल्हि बि सची। इनखे चइबो आहे युमिनून बिल ग़ैब। तॾहिं अल्लाह साईं फरमायो न कयो इहे सुवाल, सम्झी वञो बसि त इन्नल्लाह लहुल अज़ीज़ुल हकीम, ज़बरदस्त हिकमतुनि वारो ज़ात आहे। चलो पोइ अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहे ॻाल्हियूं बयानु कंदे फरमायो फ़इन तवल्लौ, सोना जेकॾहिं मञे वञनि तुंहिंजे इन्हनि ॻाल्हियुनि खे न, तुंहिंजे शहर मके मदीने जा यहूदी, त ॾाढो ठीकु, ॾाढो भलो। पर फ़इन तवल्लौ, जेकॾहिं मुंहुं मोड़नि था न, पोइ सम्झी वञिजां त हाणे इन्हनि जो मक़सदु सिखणो न आहे, हिननि जो मक़सदु फ़साद करणो आहे। हिननि जो मक़सदु सम्झणु अमल करणो न आहे, सवाल बहस करणु, हिननि जो मक़सदु आहे फ़साद फैलाइणु। फ़इन्नल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन। पोइ सोना नबी यादि रखी शर्त इहे असांजे नज़र में आहिनि। हाणे फ़सादी थिया इहे असांजे नज़र में आहिनि, इन्हनि ते असांजी अखि आहे। फ़इन्नल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन, मूंखे इन्हनि जे फ़साद जो इल्मु आहे त छा था अॻिते छा था करणु चाहिनि। हाणे सम्झी वञ त बसि एॾनि वॾियुनि ॻाल्हियुनि, दलीलनि, सबूतनि, मुबाहिले, मुज़ाकरात, चैलेंजुनि जे बावजूदि बि मैदान ते नथा अचनि, मञनि बि नथा, मैदान ते बि नथा अचनि। पोइ सम्झी वञ त इहो फ़साद करणु था चाहिनि। इन्हनि फ़सादनि ते असांजी नज़र आहे ऐं इन्हनि जे फ़साद जो असांखे इल्मु। अलीमुम बिल मुफ़्सिदीन, अल्लाह ताला हिननि जे फ़साद खे ॼाणे थो। पोइ अल्लाह ताला वरी बि, अल्लाह ताला जी ज़ात एॾी अरहमुर राहिमीन ज़ात आहे। सचपच इंसान जो अकुल केॾो बि सियाणो, केॾो बि समझदार, केॾो बि अहले इल्म हुजे, अल्लाह ताला जे रहम, अल्लाह ताला जे फज़ल, अल्लाह ताला जे महिरबानीअ खे तोड़ींदे 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 अहले इल्म माण्हू जाते खुटंदो, ख़ुदा तबारक व तआला जो रहम ऐं बख़्शिश ऐं महिरबानी शफ़क़त ॼण त उतां अञा शुरू थींदी आहे, जिते दुनिया जा अकुल हैरान हूंदा आहिनि। एॾियुनि वॾियुनि दलीलनि सां ॻाल्हियुनि जे बयानु करण खां पोइ बि मुनासिब हो त अल्लाह ताला ईअं फरमाए आहे त बसि सोना हाणे हिननि सां बहस न कर। जॾहिं हुननि जो मक़सदु फ़साद आहे, जॾहिं हुननि जो मक़सदु नऊज़ बिल्लाह तोखे कमज़ोर करणु आहे, तुंहिंजे मशीनरीअ में का रुकावट विझणु आहे, तुंहिंजे दावत ऐं तबलीग जो जेको शोशो हली चुको आहे उन में रुकावटूं विझणु हुननि जो मक़सदु आहे। सवाल करे शक पैदा करणु मक़सदु आहे। शक जे बुनियाद ते माण्हू एतिक़ाद पको कोन रखंदा, शक में मुब्तला थींदा त तुंहिंजा ताबेदार खुटंदा, नवां ताबेदार थींदा कोन। हुननि जो मक़सदु रुकावटूं विझणु, त पोइ सोना बसि छॾ हिननि खे पंहिंजे कम सां कमु रख। ईअं मुनासिबो त ईअं थिया, पर अल्लाह तबारक व तआला तब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ो ॿियो रस्तो ॾिनो। मुंहिंजा सोना नबी तिन खे चओ
साईं कुर्बान वञा छा चवां। ॾिसजो अल्लाह ताला फरमायो, सोना नबी इन्हनि खे सॾे करे ॿुधाए, या अहलल किताब तालऊ इला कलिमत, ओ अहले किताब वारो यहूदी ऐं नसरानी हो, अचो हेॾे अचो। साईं वरी नई ॻाल्हि कंदव छा? हा नई ॻाल्हि था कयूं, ॿियो रस्तो था कढूं, अचो हलो आया। अल्लाह ताला फरमायो सोना नबी खे चओ, तालऊ इला कलिमतिन सवाइम बैनना व बैनकुम, हिकु अहिड़ी ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ था कयूं जेका तव्हां ऐं असांजे विच में बराबरि आहे, जंहिं ॻाल्हि में कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। अब कहिड़ी ॻाल्हि उहा? अल्लाह नाबुद इल्लल्लाह, तव्हां बि चवंदा आहियो त वहदहू ला शरीक, अल्लाह जी ज़ात आहे, इबादत जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे। मां मोहम्मद अरबी बि चवां थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह ताला वहदहू ला शरीक, अल्लाह ताला खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ कोन्हे। तव्हां बि चओ था, असां बि चऊं था, अचो त हिन ॿिनि ॻाल्हियुनि ते इत्तिफ़ाक़ कयूं था। हिकु अल्लाह नाबुद इल्लल्लाह, हिकु अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ कोन्हे। तव्हां बि चओ था, मां बि चवां थो, हलो वला नुशरिक बिही शैआ, वला नुशरिक बिही शैआ, अल्लाह ताला सां इबादत में कंहिंखे बि शरीक न कंदासीं। इबादत सिर्फ़ु अल्लाह जे ज़ात जो हक़ आहे, पूॼा करणु अल्लाह ताला जी हक़ आहे, अल्लाह ताला जे आॾो झुकणु हक़ आहे, अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे आॾो न झुकंदासीं। बसि इबादत जे लाइक़ उहा हिकिड़ी ज़ात आहे। ॿई जुमिला मिलायो, हिकिड़ी ॻाल्हि थी, अल्लाह नाबुद इल्लल्लाह वला नुशरिक बिही शैआ, ॿई लफ़्ज़ मिलायो, हिकिड़ी ॻाल्हि, इबादत जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे, उन सां गॾु कंहिंखे बि शरीक न आहे करणो। अचो इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियूं। हा भाई इहा ॻाल्हि ॿिन्हिनि में साॻी आहे, आले किताब बि मञनि था, यहूदी नसरानी बि मञनि था, असां बि मञूं था। अल्लाह ताला फरमायो ॿियो गुफ़्तो सोना नबी उनखे हीअं चओ, वला यत्तखिज़ बाज़ुना बाज़न अरबाबन मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ लफ़्ज़ जी पोयां खां माना थो कयां, अरबाबन मिन दूनिल्लाह पोयां खां माना थो कयां, अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि रब करे न वठंदो तव्हां सां मां कोई बि। तव्हां सिधी माना थो कयां, तव्हां सां मां कोई बि अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे रब न चवंदो। हिकु ॻाल्हि इहा, इबादत जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे, उन सां केर बि शरीक कोन्हे। ॿियो तव्हां असां हिन ॻाल्हि ते बि मुतफ़िक़ आहियूं, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे रब न चइबो। इबादत जे लाइक़ मुश्किल कुशा, हाजत रवा, ज़रूरतुनि खे पूरा करण वारो, मौत हयाती ॾियण वारो, रिज़्क रोज़ी ॾियण वारो, सिहत बीमारी ॾियण वारो, दुआउनि खे ॿुधण वारो, अरबाब मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि हाजत रवा मुश्किल कुशा नथा सम्झो। अचो बसि इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ था थियूं, बाक़ी तव्हां पंहिंजे जाइ ते जेके वणनि वञी कमु कयो, असां पंहिंजे जाइ ते इख़्तिलाफ़ खे ख़तमु करे हिकु ख़ुदा जी इबादत गॾिजी था कयूं। अचो सभु ॻाल्हियूं छॾियो, क़ुरान तो फरमाए फ़इन तवल्लऊ, पोइ सोना जेकॾहिं पोइ बि न बीहनि, ॾिसो इन खां भलाइनि वक़्त बि अल्लाह ताला फरमायो फ़इन तवल्लऊ फ़इन्नल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन। सोना हक़ सच जूं ॻाल्हियूं दलीलनि सां बयानु कयूं अथसीं, चैलेंज बि कयो अथसीं, पोइ बि न बीहनि त पोइ सम्झी छॾ त फ़सादी आहिनि। वरी हिकिड़ो नओं रस्तो अल्लाह ताला ॾिनो, अञा मोकिलियो हिकिड़ो, अञा हिकिड़ो वेंदे वेंदे मोकिलियो हिकिड़ो। अल्लाह से फरमाए पोइ बि जेकॾहिं फ़इन तवल्लऊ, पोइ बि फिरी वञनि, मुंहुं न ॾियनि, फ़क़ूलू अशहदू बिअन्ना मुस्लिमून, पोइ सोना तूं पंहिंजे ताबेदारनि सां गॾिजी करे उन्हनि खे चओ, चिटो। अब बाबा जो तव्हांखे इहा ॻाल्हि बि नथी वणे न, पोइ तव्हां इन ॻाल्हि जी रुॻो शाहिदी ॾिजो अॻिते हली, असां अल्लाह ताला जे ज़ात जा ईमान आणण वारा मुस्लमान ताबेदार बंदा आहियूं, असां हुन सां शरीक न कंदासीं। इन ॻाल्हि जी तव्हां बि शाहिदी ॾिजो, असां मुस्लमान आहियूं, तव्हांजी मर्ज़ी आहे, बजाॾे वणे वञे। ॾिसो क़ुरान पाक इन्हनि लफ़्ज़नि खे, इन्हनि ॿिनि आयतुनि खे, टिनि खे असां पढ़ियो आहे। इन्हनि टिनि आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे त इस्लाम ॼण त फ़साद जे तरफ़ बिल्कुलु नथो वञणु चाहे, न कंहिंखे धिकणु थो चाहे, न फ़साद जो ॾस थो ॾे, न फ़साद जी तालीम थो ॾे, न फ़साद जे तरफ़ इंसान जो ज़हन थो छिके, बल्कि उन फ़साद खां बचण जे लाइ इख़्तिसार खां मुख़्तसिर तौर ते तालीम तरबियत ॾेई करे इख़्तिलाफ़ फ़साद खां निकिरण जो रस्तो थो ॾे। कंहिं न कंहिं ॻाल्हि में मुस्लमान मुतफ़िक़ हुजनि, धड़ाबंदी न थिए, कंहिं न कंहिं तरह सां मुस्लमान अल्लाह ताला जा ॾो गॾु हुजनि, टुकड़ा टुकड़ा न थियनि। इहा ई तालीम मिले थी, इहो ई ख़ुलासो मिले थो। हाणे ज़ाहिरी अल्फाज़नि में त असांखे इहो ख़ुलासो मालूम थियो, गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त जेको बहस मुबाहिसे में दलीलनि खां पोइ बि नथो वञे न, क़ुरान पाक हुन जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चयो बिल मुफ़्सिदीन, उहो फ़सादी आहे। उन मां फ़साद पैदा कीअं थींदो आहे?
जरा थोड़ो तवज्जो। मिसाल तो ॾियां हिकिड़ो आलिम सगोरो, जीअं मसइले दर्स थो हले, हिकिड़ो आलिम सगोरो कंहिं बि मकतब फ़िक्र जो आहे, कहिड़े बि मकतब फ़िक्र जो आलिम आहे, पंहिंजे जमात, पंहिंजे ग्रुप, पंहिंजे दोस्तनि सां वेठो इल्मी गुफ़्तगूअ में मसरूफ़ आहे। उते हुन खां हिकिड़ो माण्हू कोई बि सुवाल थो करे अहिड़ो जंहिं सुवाल जो जवाबु हू ॾींदो त फ़साद फैलजंदो, जंहिं सुवाल जो जवाबु ॾींदो त फ़साद फैलजंदो। जवाबु अहिड़ो हूंदो ज़रा जेको कड़क हूंदो, तिखो हूंदो। इहो जवाबु अॼु न सुभाणे न ज़रूरु माण्हुनि खे चुभंदो, सुभाणे मां फ़साद पैदा थींदो। हाणे थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे, इन जेको सवाल कयो पंहिंजे सम्झण जे लाइ या इन सवाल जे जवाब मां माण्हुनि खे चुभण जे लाइ फ़साद पैदा कयो। अल्लाह तबारक व तआला सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सम्झायो, सोना हेॾा वॾा दलील ॾिना अथसीं क़ुर पाक में, सम्झण वारनि जे लाइ काफ़ी आहिनि। पोइ बि जेकॾहिं नथा मञनि त हाणे सम्झी वञनि त हिननि जो बहस मुबाहिसो सम्झण जे लाइ न ई बहस था कनि त को सम्झूं, दलील मिले त पोइ मञूं न, बल्कि हे तोखे छेड़नि था त तोखां अहिड़ो लफ़्ज़ चवराइनि कावड़ गुस्से में, जंहिं लफ़्ज़ खे वठी करे चवनि त इहो मोहम्मद अरबी, इहो मुस्लमान जो नबी। ही तोखे छेड़नि था, ही तोखे हिन पाणीअ मां कढंदा, इहो तोखे नरम दिल शफ़ीक़ महिरबान आहे, तोखे हिन शफ़क़त ऐं नरम दिल महिरबानी जे दायरे मां छेड़े करे कढणु चाहिनि था। ऐं मां नथो चाहियां त तूं पंहिंजे हिन असुलियत तां हेॾे होॾे हली, हिननि जो मक़सदु ई फ़साद आहे। थोरनि लफ़्ज़नि में मां खणी हीअं चवां इन ॻाल्हि खे मुख़्तसर कंदे, छा अॻिलो माण्हू बस इन जे लाइ कंदो आहे त मूंखे कोई दलील ॾे त मां पंहिंजी ॻाल्हि छॾे अॻिले जी ॻाल्हि मञां? इन जे लाइ कंदो आहे न भाई, बहस कंदो ई इन जे लाइ त मां पंहिंजी ॻाल्हि हुनखे मंझरायां। जेको मंझराइण थो चाहे उहो तुंहिंजी ॻाल्हि कीअं मञींदो? जॾहिं न मञींदो पोइ मुबाहिलो, पोइ चैलेंज, पोइ सभु ॻाल्हियूं। हाणे न मञींदो त पोइ ज़ाहिर आहे ॻाल्हि ज़िद्दियत जे तरफ़ ईंदी, जॾहिं ज़िद्दियत वई त अदावत पैदा थींदी। पोइ इहा तालीम कहिड़े कम जी, इहो सवाल कहिड़े कम जो जेको अदावत, दुश्मनी ऐं फ़साद जी तरफ़ खणी आयो। इन जे करे अल्लाह ताला फरमायो, सोना नथा मञनि त वधीक टाइम ज़ाया हिन सां न कजो, सम्झी वञो त फ़सादियनि। हाणे असांजे हक़ में तव्हां पंहिंजो कमु कयो, असां पाण हिन सां पुॼंदासीं। केॾी वॾी तालीम आहे ज़बरदस्त, त सवालनि ऐं इख़्तिलाफ़नि करण वारे माण्हुनि खे सम्झी वञो। जेको सचपच सम्झणु चाहींदो आहे न, उहो विच मजमे में बीही करे कोन पुछंदो आहे। विच मजमे में बीहण वारे जो मिसाल ॾिनोसीं त फ़साद मक़सदु आहे। जेको सम्झणु चाहींदो आहे न, पंहिंजे माण्हू चवंदो आहे साईं हीअ ॻाल्हि तव्हां कई, मूंखे इहा खोखी थोरी न लॻी, या मूंखे हिन ते थोरो डाउट आहे, शक आहे। साईं उहो कीअं थींदो? सम्झण वारो ईअं कंदो आहे, विच मजमे में बीही करे जेको सवाल कंदो, इन जो मक़सदु सिखणु न आहे, इन जो मक़सदु फ़साद आहे। सवाल जो फ़र्क़ु आहे, वक़्त जो फ़र्क़ु आहे, माण्हू ऐं तन्हाईअ जो फ़र्क़ु आहे। सवाल त साॻियो आहे, पंहिंजे मुंहं सां करे त हिकिड़ो मक़सदु, माण्हुनि जे विच में करे त ॿियो मक़सदु। अल्लाह ताला इन्हनि लफ़्ज़नि सां आलम इस्लाम जे मुस्लमान खे इहा बि तरबियत करे छॾी त वक़्त खे सुञाणे पोइ जवाबु ॾिजो। या वरी कोई सादो नथो सम्झी सघे, तालीम पिराए वञे, मतां सादो सचपच मुख़लिस हुजे, मजमे में बीह करे सवाल करे, हे त सिखण जे इरादे सां हुजे, पर ॿिया हिन खे फ़साद वठनि। केॾी वॾी तालीम आहे, लफ़्ज़ हिकिड़ो काॾे दिमाग़ फेराए वियो। इस्लाम इन फ़साद खां पाक आहे, शरीयत इन फ़साद खां पाक आहे। इन इख़्तिलाफ़ जहिड़े ज़िद्दियत, क़त्ल गारत ऐं अदावतुनि जे तरफ़ वञण खां इस्लाम पाक आहे। तॾहिं अल्लाह ताला सुने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, नथा मञनि पोइ सम्झी छॾियो त फ़सादी आहिनि, इहे फ़सादी असांजे हक़ में आहिनि, पुॼंदासीं असां हिन सां। तव्हां हिन खे छॾियो, हिकिड़ो मौक़ो ॿियो बि ॾियो हिननि खे, भला ॿियो बि ॾियो। बाबा सभु ॻाल्हियूं इख़्तिलाफ़ी हर को एतिक़ाद जे एतबार सां पंहिंजो दिलि में रखे, हिन ॻाल्हि ते त पका आहियूं न सभई, अल्लाह हिकु आहे, इबादत हुनजी कबी आहे, हुन सां शइ खे शरीक न कबो आहे। हिन ॻाल्हि ते त मुतफ़िक़ आहियूं, अचो हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी ख़ुदा जी इबादत कयूं, बसि ॻाल्हि ई ख़तमु। ॿियो हर को पंहिंजे दिलि में रखे, पंहिंजे मुंहं सां घर में वञी करे, दोस्तनि में वञी करे, पंहिंजे हम फ़िक्र माण्हुनि में वञी करे लकबेरा जेके वणंसि ॻाल्हियूं करे, बाक़ी इंसान सॼी हिन ॻाल्हि ते त मुतफ़िक़ हुजे त अल्लाह वहदहू ला शरीक आहे ऐं ख़ुदा खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कबी आहे।
खुदा के कंहिंसां शरीक न कबो। इन ॻाल्हि ते त सॼी दुनिया काफ़र बि, मुशरिक बि, मुनाफ़िक बि, मुस्लमान बि या मुल्हिद बि, सभु फ़िरका जेके हिन ॻाल्हि ते त मुतफ़िक़ हूंदा ख़ुदा हिकु आहे, इबादत हुनजी कबी आहे, हुन सां केर बि शरीक कोन्हे। इन ॻाल्हि ते ई जेको मुतफ़िक़ नथो थिए त पोइ उहो इस्लाम ते न आहे। इन ॻाल्हि ते ई जेको मुतफ़िक़ नथो थिए उहो इस्लाम ते न आहे। तॾहिं त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो जे इन ॻाल्हि ते नथा अचनि पोइ तूं चई छॾे न फ़क़ूलू शहदू बिअन्ना मुस्लिमून, पोइ तव्हां ॿुधी छॾियो शाहिद हुजिजो असां मुस्लमान आहियूं। जे तव्हां इन ॻाल्हि ते बि नथा अचो त माना तव्हां मुस्लमान न आहियो। नथा अचो त पोइ असां मुस्लमान आहियूं, इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो, तव्हां न अचो भले न अचो। इन लफ़्ज़नि सां ॿियो पासो ऑटोमेटिक वाज़े थी वियो। हाणे ईअं कोन चइबो त क़ुर पाक किथे हुनखे चयो आहे त तूं काफ़िर आहे। हिन लफ़्ज़नि सां क़ुर पाक हुनखे चई वियो त तव्हां ऐलान कजो त असां मुस्लमान माना हो न आहिनि। तॾहिं क़ुर पाक जे अंदरि एॾी वॾी अल्लाह ताला तालीम ॾिनी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन तालीम पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल